तकरार ड्रामे जी तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड जेका तकरार ड्रामे जी किस्त अॼु राति यानी अचण वारी आहे उन में छा हाणे 2-3 किस्तनि ताईं जेको आहे नवाब खान ऐं मीर जेको आहे सलाहूं कंदा रहंदा मूसा खे क़ाबू करण जे लाइ या मूसा खे ई क़ाबू करण में कामयाबु थी वेंदा। छा मूसा नेक्स्ट एपिसोड में सिजावल सां गॾु पुलिस में गिरफ़्तार थी वेंदो? पुलिस छा मूसा ऐं सिजावल जो ठिकाणो ॻोल्हे लहंदी? उन में कंहिंजो हथु हूंदो? छा लीमो उते वञी पुॼाईंदो या भावल जो पीछो करे वञी पुलिस सिजावल ऐं मूसा ताईं पुॼंदी? नेक्स्ट एपिसोड में छा थींदो इहा तव्हांखे सॼी कहाणी असां इन वीडियो में ॿुधाईंदासीं। दोस्तो पहिरियां इनखे पूरो ज़रूरु ॾिसिजो, आख़िर ताईं ॾिसिजो, तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। ऐं नवां आयो त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फॉलो लाइक शेयर ज़रूरु कजो। तव्हांखे ॿुधायूं दोस्तो फ़िलहालु जेको आहे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में मूसा जे मथां या सिजावल जे मथां पुलिस जो ज़ोर आहे ऐं नवाब खान कीअं बि करे इन्हनि खे बदिराइणु चाहे थो। उन जी कोशिशि इहा आहे त इन्हनि खे मां क़ाबू कराए वठां, हिकिड़ो न त मां रुली वेंदुसि। ऐं अगरि इहे क़ाबू न थिया त पोइ मुंहिंजे लाइ प्लेनिंग ठाहींदा या पुलिस अगरि पकिड़े नथी सघे त इन्हनि जी कॾ हुजे जीअं हिकिड़ी जाइ ते इहे वेही न सघनि ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु को प्लेनिंग न ठाहे सघनि। हाणे पुलिस इन जे पोयां ई हूंदी लेकिन इन्हनि खे गिरफ़्तार करण में नाकाम रहंदी ऐं इन जे करे हू मीर खे टास्क ॾेई रहियो आहे नवाब खान त तूं कंहिं न कंहिं तरीक़े सिजावल इन रिछ खे लिटाए वठि त मुंहिंजी जान छुटे। लेकिन मीर हाज़िरी भरींदो, हा कंदो, कॾहिं बि सिजावल खे का मारींदो कोन। ऐं जेको आहे नवाब खान जा इहे ख़्वाब फ़िलहालु अधूरा रहंदा। अगरि इहे मरी विया त ड्रामो ई एंड थी वेंदो, लेकिन इहे नवाब खान खे ज़लील कंदा रहंदा, नवाब खान वरी इन्हनि खे ज़लील कंदो रहंदो। इहा हलंदी रहंदी किस्तनि में तू में दोस्तो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।